सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अवां भेनरुनि भाउरुनि दोस्तनि ऐं साथियुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। पाण सिंध जे औरतुनि तोड़े मर्द शख़्सियतुनि बाबति मुख़्तलिफ़ वक़्तनि ते विलाग्स कंदा रहिया आहियूं। जीअं दुनिया जहान समेत सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं सम्झंदड़ सिंध बाबति मुकबिल सरबस्ती ॼाण हासिल करे सघनि। सिंधी जिते बि आहिनि उते सिंध आहे। पाण इन ई सिलसिले में हिकु अहिड़ी सिंधियाणी ख़िलाबाज़ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका अमेरिका में पहुची खिलाई सफ़र जो आगाज़ कयो। आहे कल्पना चावला। अॼु पाण हिकु सिंधियाणी ख़िलाबाज़ कल्पना चावला बाबति तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका ॾखिण एशिया जी बि पहिरीं ख़िलाबाज़ औरत हुई। कल्पना चावला जा वॾा विरहाङे वक़्तु सिंध मां हिंदुस्तान लॾे विया हुआ। कल्पना कुझु खिलाई सफ़र करे चुकी हुई, पर 1 फरवरी 2003 ईस्वीअ में कोलंबिया खिलाई शटल जे हादसे जो शिकार थी वई। संदसि यादि में न्यूयॉर्क जे हिकु मसरूफ़ घिटी कल्पना चावला जे नाले ते कई वई, उन सां मनसूब कई वई। सॼी दुनिया खे सुञाणे थी, पर असां घणनि जे ॼाण में न आहे त हूअ न्याणी केरु हुई। ही सॼी दुनिया ऐं इंसान ज़ात जी नुमाइंदा हुई, पर असां सिंधियुनि मां बि हुई। इन करे अॼु संदसि ज़िक्र कंदे फ़ख्रु महसूस करियूं था। कुझु माण्हू कल्पना जे ख़ानदान खे पंजाबी करार ॾेई रहिया आहिनि, छाकाणि त हू विरहाङे वक़्तु पंजाब में रहंदा हुआ, जॾहिं त हू पंजाबी न पर सिंधी हुया। कल्पना जे ख़ानदान सिंध मां लॾे पंजाब जे शहर गुजरानवाला में वञी रहाइश इख्तियार कई हुई, जितां ई हू विरहाङे वक़्तु इंडिया हलिया विया, इंडियन पंजाब में हलिया विया। पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चावला हिकु सिंधी ज़ात आहे जेके असुल में अरोड़ वंशी आहिनि। अरबन जे हमले वक़्तु हिन ज़ात जा माण्हू अरोड़ कालके रोहड़ीअ खां पंजाब लॾे विया, जिते इन्हनि मां कुझु अॼु ताईं आबाद आहिनि। कुझु वरी इन ख़ानदान जा कुझु माण्हू मीरनि जे साहिबी दौरान ॿीहर सिंध मोटी आया, जिन मां कुझु लाड़काणे त के वरी सखर ऐं शिकारपुर में वञी रहिया, ऐं कुझु इन ख़ानदान माण्हुनि ठटे ॾांहुं वञी रहाइश इख्तियार कई। जिन हिंदू सिंधी कबीलनि सभ खां पहिरियों शिकारपुर जो शहर वसायो हो, उन्हनि में चावला बि शामिल हुया। जंहिं करे शिकारपुर में चवणी आहे त चुघ, माखीबा, चावला, चौथी ज़ात बिजाज, माना इहे ज़ातियूं शिकारपुर में अहम हुयूं। चावला सिंध में केतिरनि हंधनि ते आबाद आहिनि। हिननि मां भगवान दास चावला सिंध जी मशहूरु शख़्सियत थी गुज़रियो आहे, जॾहिं त संदसि पुटु मुकेश कुमार चावला बि हिकु मशहूरु सियासी अॻवान आहे। पाण अचनि था पंहिंजे मौज़ूअ तरफ़, कल्पना चावला तरफ़। साइंसदान ऐं एरोनॉटिकल इंजीनियर कल्पना जी पहिरीं ऐं शायदि सिंधी क़ौम जी बि पहिरीं ख़िलाबाज़ आहे। न सिर्फ़ु हिंदुस्तान जी पर सिंधी क़ौम जी, जेका 1 जुलाई 1960 ईस्वीअ में करनाल हरियाणा में ॼाई ऐं 41 सालनि जी ॼमार में 1 फरवरी 2003 में टेक्सास में स्पेस शटल हादसे सबबि असां खां जुदा थी वई। कल्पना सभ खां पहिरियां 1997 में स्पेस शटल कोलंबिया में मिशन स्पेशलिस्ट तौर शामिल थी खिला में वई। 2003 में कोलंबिया नाले स्पेस शटल ज़मीनी माहौल में ही ख़राबी पैदा थियण करे टेक्सास रियासत में हवा में ही टुटी किरी तबाह थी वियो, जंहिंमें वियल 7 क्रू जा माण्हू अजल जो शिकार थिया,
जिनमें कल्पना चावला भी शामिल हुई। कल्पना चावला करनाल जे टैगोर पब्लिक स्कूल मां शुरुआती तैलीम हासिल कई ऐं चंडीगढ़ मां एरोनॉटिकल इंजीनियरिंग में ग्रेजुएशन कई ऐं 1982 में आर्लिंगटन यूनिवर्सिटी टेक्सास मां MS जी डिग्री हासिल कई। इन खां पोइ कल्पना 1988 में कोलोराडो यूनिवर्सिटी मां एरोस्पेस इंजीनियरिंग में PhD करे मशहूर खिलाई इदारे नासा में मुलाज़मत इख्तियार कई। हूअ सर्टिफाइड फ्लाइट इंस्ट्रक्टर पिणु हुई, जंहिंमें हिनखे जहाज़ ऐं गिलाइडर उॾाइण सां गॾु कमर्शियल पायलट जा लाइसेंस भी मिलियल हुया। नासा में रहण दौरान हूअ स्पार्टन सैटेलाइट जी टीम में भी शामिल रही ऐं खिला में सफ़र कयईं। खिलाई गाॾीअ जे खिला में पहुचण खां पोइ गाॾीअ में बेवज़न थियण जे एहसास बाबति हिन चयो हो, हिते तव्हां सिर्फ़ ज़हन आहियो, यानी जिस्म कुझु बि कोन्हे, छाजे करे जो उते जिस्म जो वज़न महसूस न थींदो आहे। कल्पना जे अलमियाती मौत खां पोइ खेसि कांग्रेशनल स्पेस मेडल, नासा स्पेस फ्लाइट मेडल, नासा गैर मामूली ख़िदमत जो मेडल ऐं ॿिया एवार्ड ॾिना विया। हिन सिंधी न्याणी कल्पना चावला ते सिंधी क़ौम जिते बि आहे, दुनिया जी कहिड़ी बि कुंड में आहे, उनखे अॼु बि यादि करे थी ऐं उन ते फ़ख़ुरु करे थी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।